चई मूवमेंट्स फेमिनिस्ट मूवमेंट्स में विराए करे असां उन्हनि जी स्टडी कंदा आहियूं। ईअं न आहे त उहा शइ का फिक्स्ड आहे ऐं उहा ई दुनिया जे हर खिते में सेम हुजे। उहा शइ दुनिया जे हर कुंड कुर्स में तब्दील थी सघे थी। ईअं ई जेका फर्स्ट वेव आहे फेमिनिज़म आहे या फेमिनिज़म दुनिया में घणा ई क़िस्म आहिनि फेमिनिज़म जा। लिबरल फेमिनिस्ट आहिनि, रेडिकल फेमिनिस्ट आहिनि, सोशलिस्ट फेमिनिस्ट आहिनि, मार्क्सिस्ट फेमिनिस्ट आहिनि, इस्लामिक फेमिनिस्ट आहिनि, बुद्धिस्ट फेमिनिस्ट आहिनि, पोस्ट मॉडर्निस्ट फेमिनिस्ट आहिनि, खोड़ सारी फेमिनिस्ट आहिनि। उन जा क़िस्म आहिनि। असांखे हिकु डेफिनेशन ते अचणु ॾाढो मुश्किल आहे, पर उन सभिनी जो जेकॾहिं निचोड़ कयो वञे त उहो फेमिनिज़म हिकु नज़रियो आहे, हिकु ख़्यालु आहे जंहिंमें औरत जी बराबरी मर्द जी बराबरी जे सां गॾु हुजे। समाजी तौर ते, सियासी तौर ते, मुआशी तौर ते, उन जा ऐं सकाफ़ती तौर ते औरत मर्द जे बराबरि हुजे। हाणे चवंदासीं त मर्द जी कहिड़ी बराबरी आहे? तव्हां पाण हिकु मर्द आहियो, तव्हां उहा पाण सोचे सघो था त तव्हां वटि जेके मरातूं आहिनि छा उहे औरतुनि वटि मरातूं आहिनि या न आहिनि। ईअं ई असां 19वीं ऐं 18वीं सदी में वेंदासीं त औरतुनि खे वोट हासिलु करण जो हक़ु न हुयो। यूरोप डार्क एजिस में हुयो, मुख़्तलिफ़ दौरनि मां उहो गुज़रियो आहे ऐं अहिड़े नमूने सां उहो डार्क एज आहे, रिनेंस आहे, रिनेंस खां पोइ इनलाइटमेंट एज आहे। उन सभिनी दौरनि मां जॾहिं यूरोप गुज़रे थो त उतां जी औरत पसमानदा आहे, उतां जी औरत उन घर ताईं महदूद आहे। उतां जी औरत जो बि इहो ई कमु आहे त उहो ॿार ॼणे घर में रहे ऐं इहो सिखे त हिकु सुठी ज़ाल कीअं थींदी आहे। त अहिड़ी दौर में जॾहिं औरतूं अॻिते अचनि थियूं ऐं पंहिंजो पाण ते पंहिंजे हिकिड़े आउट ऑफ बॉक्स थी करे सोचनि थियूं त उन्हनि खे पंहिंजे वजूद जो अहसासु थिए थो त असांजो वजूद शायदि किथे लिकियलु आहे। ईअं ई फर्स्ट वेव ऑफ फेमिनिज़म 18वीं ऐं 19वीं सदी 18वीं सदीअ जे विच में ऐं 19वीं सदी जी शुरूआति में शुरू थिए थी ऐं उहा न्यूयॉर्क ऐं अमेरिका जहिड़नि रियासतुनि में शुरू थिए थी। त उते औरतुनि खे वोट ॾियण जो हक़ु हासिलु न हो। औरतुनि खे वोट ॾियण लाइ उतां जी जेकी सरकार हुई या का बि जेका शइ हुई उहा पसमानदा न हुई। थैंक यू। अहिड़े नमूने सां औरतुनि जेको आहे सो पंहिंजो वोट वठण जी तहरीक शुरू कई, जंहिंखे पहिरियां सफ़राजेट मूवमेंट चइबो हो, पोइ सफ़रेज मूवमेंट चइबो हुयो। औरतुनि खे वोट ॾियण लाइ ॾाढियूं सख़्तियूं करणियूं पयूं ऐं उहे हज़ारनि जी तइदाद में, लखनि जी तइदाद में निकितियूं। शायदि उहो 1909 में ऐं 1910 में शिकागो ऐं न्यूयॉर्क जे शहरनि में औरतूं गॾु थियनि थियूं ऐं उते वोट वठण लाइ पंहिंजो आवाज़ु उथारनि थियूं। नेठि उन जी लहर बाक़ी यूरोप ताईं बि पहुचे थी। यूरोप में मुख़्तलिफ़ जेके मार्क्सिज़म सां औरतूं सलाढ़ियल हुयूं, जीअं क्लेरा छा ज़ेटकिन उहा ऐं उन सां गॾु ॿियूं जेके मार्क्सिस्ट फेमिनिस्ट आहिनि उहे बहरहाल पाण खे पहिरियां फेमिनिस्ट कोन चवंदियूं हुयूं। सो उहे जॾहिं फेमिनिस्ट अचनि थियूं ऐं पूरे यूरोप में उन लाइ आवाज़ु उथारनि थियूं त अहिड़े नमूने सां जेका ज़ेटकिन आहे 1910 में ऐं 1911 में वर्ल्ड लेवल ते हिकिड़ियूं ॿ कॉन्फ्रेंसिस कराए थी ऐं उन में औरत सवाल खे उथारे थी त औरतुनि खे वोट ॾियण जो हक़ु ऐं हिकिड़ी राइट ऑफ डिग्निटी जो हक़ु ॾियणु खपे। ईअं ई पूरे यूरोप में हिकिड़ी लहर हले थी। उन लहर में उहा लहर जेका आहे सा पूरे यूरोप खे पंहिंजी लपेट में वठे थी। ईअं ई 1911 में ऑस्ट्रिया 10 लख मायूं यूरोप में निकिरनि थियूं मुख़्तलिफ़ मुल्कनि मां। पोइ उहे ऑस्ट्रियन हुजनि, डच हुजनि, इटेलियन हुजनि, फ्रेंच हुजनि, जर्मन हुजनि, उहे 10 लख मायूं उते निकिरनि थियूं ऐं वोट वठण जे वास्ते उहे पंहिंजा हक़ घुरनि थियूं। उहे किथे न किथे कामयाबु वञनि थियूं ऐं अहिड़े नमूने सां औरतूं जी फर्स्ट वेव ख़तमु थिए थी। अहिड़े नमूने सां क्लारा ज़ेटकिन पहिरियां अनाउंस करे थी त असांखे औरतुनि जो ॾियारो हर साल मल्हाइणु खपे। ईअं ई जंहिंमें असां पंहिंजनि हक़नि खे उजागर करे सघूं, जंहिंमें असां पंहिंजी मज़ामत खे यादि करे सघूं। ईअं ई उहा तारीख़ हले थी, पहिरीं कॉन्फ्रेंस, ॿी कॉन्फ्रेंस, ईअं ई वरी ॿी महाभारी लड़ाई शुरू थी वञे थी 1914 खां पोइ। जेका पहिरीं महाभारत लड़ाई उहा शुरू थी वञे थी, दुनिया में हिकु इंतिशार जो शिकार थी वञे थी ऐं उते उन खां पोइ जेको आहे सो 1917 में रशिया जूं मायूं उथनि थियूं ब्रेड एंड पीस जे नाले सां। त असां एतिजाज कनि थियूं त असांखे ब्रेड बि खपे, असांखे खाधो खपे, असांखे पीस बि खपे। उहा तहरीक एतिरी अॻिते हले थी जो उहा तहरीक हिकिड़ो इनकलाब जो रूप वठी वञे थी ऐं उन तहरीक जे पोयां जेको ट्रिगर हुयो उहा औरत हुई। ईअं ई औरतूं जेके आहिनि से उते बि पंहिंजो वोट वठण जो हक़ु हासिलु कनि थियूं ऐं ईअं ई वोट ॾियण जो सिलसिलो जेको आहे सो सॼी दुनिया में हलंदो अचे थो।
हाणे हिकिड़ी ॻाल्हि मञण जहिड़ी आहे त भली उहे असांखां केॾा बि सुधरियल मुल्क हुजनि पर उन्हनि औरतुनि जे हक़नि खे तस्लीम करण में ॾाढो टाइम लॻायो हुयो। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां काफ़ी सारा मुल्क ॾिसूं जीअं स्विट्ज़रलैंड आहे, असांखे ॾाढो ख़ूबसूरत मुल्क लॻे थो, तरक़ी याफ़्ता मुल्क लॻे थो, पर उन 1970s में औरतुनि जे हक़ खे तस्लीम कयो हुयो। अहिड़े नमूने सां अगरि असां अफ़गानिस्तान जी ॻाल्हि कयूं त शायदि एशिया में पहिरियों मुल्क हुयो जंहिं औरतुनि जे वोट खे तस्लीम कयो हुयो। ईअं ई असांखे वोट ॾियण जी जेका तारीख़ आहे उहे असां हक़ हासिलु थी विया। अहिड़े नमूने सां फैमिनिज़म जी ॿी वेव हले थी जेका 1960 खां 1990 ताईं हले थी ऐं उन्हनि में जेको आहे सो औरतूं पंहिंजा ॿिया हक़ वठनि थियूं। वोट ॾियण जो हक़ उन्हनि खे मिली वियो। हाणे तालीम जो हक़ बि खपे, उन्हनि खे चाइल्ड केयर जो हक़ बि खपे, उन्हनि खे पंहिंजी समाजी आज़ादी बि खपे। त हीअ जेका फैमिनिस्ट वेव आहे हिन में जेको आहे सो औरतूं पंहिंजो हक़ वठनि थियूं ऐं जेके बि उन्हनि खे प्रिविलेजिस आहिनि, जेके हिकिड़े बुनियादी प्रिविलेजिस आहिनि उहे यूरोप में ऐं अमेरिका में वठनि थियूं। ईअं ई सिमोन दी बोइर जेका आहे उहा सेकेंड सेक्स किताबु लिखे थी, ॿियूं फैमिनिस्ट आहिनि पंहिंजा किताब लिखनि थियूं ऐं उहा अॻियां अचनि थियूं। अहिड़े नमूने सां जॾहिं ॿी दुनिया जी फैमिनिस्ट मूवमेंट ख़तमु थिए थी त दुनिया जी टीं फैमिनिस्ट मूवमेंट अचे थी। हाणे हिन टीं फैमिनिस्ट मूवमेंट में USSR सोवियत यूनियन जो असरु घटि थिए थो। उते जेके आहिनि औरतूं हाणे सोवियत यूनियन जो असरु घटिजी वियो आहे। पूरी दुनिया में मार्क्सिस्ट ऐं सोशलिस्ट मूवमेंट्स आहिनि उहे कमज़ोर थी चुकियूं आहिनि ऐं हाणे जेका औरत आहे उहा बि न्यू लिबरलिज़म जो कॉन्सेप्ट अॻियां अचे थो ऐं इहे सभु शयूं अॻिते हलंदियूं अचनि थियूं। त औरत उन में हाणे मुख़्तलिफ़ शयुनि ते सवाल कनि थियूं। हाणे चवनि थियूं जेकॾहिं असां सभु शयूं पूरियूं कयूंसीं त हाणे असां छा ते ॻाल्हायूं। ऐं ॿी ॻाल्हि त सेकेंड जेका वेव आहे फैमिनिज़म जी उन्हनि में औरतुनि इन ॻाल्हि खां डिनाए कयो हुयो त असांखे ऑब्जेक्टिफाई न कयो। उन्हनि पंहिंजूं हील्स टोड़ियूं हुयूं, उन्हनि पंहिंजी लिपस्टिक्स भॻियूं हुयूं ऐं उन्हनि हर उहा शइ जेका उन्हनि खे ऑब्जेक्टिफाई करे थी उन सभिनी खे साड़ियो हुयो। ईअं ई थर्ड वेव ऑफ फैमिनिज़म शुरू जॾहिं थिए थी त औरतुनि चयो त हाणे त असांजा काफ़ी मसइला हल थी विया आहिनि ऐं जॾहिं मार्क्सिज़म ऐं सोशलिज़म जो असरु घटि थिए थो पूरी दुनिया में ऐं दुनिया में कोल्ड वार वारो दौरु शुरू थियो त उते हाणे औरतूं कहिड़े सुवाल खे अॻियां आणनि। ईअं ई जेको आहे सो उते इहे सुवाल बि उथणु शुरू थिया त जेको आहे सो वाइट फैमिनिज़म छो हुजे पूरी दुनिया में, वाइट एलीट फैमिनिज़म छो हुजे। उते पोइ कारी औरत बि उथे थी, अफ्रीकन वूमन बि उथे थी त मुंहिंजो फैमिनिज़म किथे आहे। ईअं ई फैमिनिज़म मुख़्तलिफ़ फैमिनिज़म जो उभार थिए थो ऐं औरत सुवाल अञा बि अॻियां अचे थो ऐं उते जेको आहे सो अबॉर्शन जो इशू बि उथे थो त औरतुनि खे अबॉर्शन करण जो हक़ हुजे न हुजे। उहो हिकिड़ो वॾो डिबेट थी वञे थो जंहिंमें दुनिया अॼु बि उन डिस्कशन में हले पई ऐं उहो किथे बि किन कंट्रीज़ में आहे त किन कंट्रीज़ में उहो हक़ु हासिलु न आहे। ऐं हाणे असां जेका सोशल मीडिया जे इन्फ्लुएंस सां हिकिड़ी दुनिया में चौथी लहर बि आहे फैमिनिज़म जी जंहिंखे असां मीटू फैमिनिज़म चवंदा आहियूं, जंहिंमें असां हिरासमेंट जे इशू खे हाईलाइट कयूं था। हिरासमेंट जो इशू सिर्फ़ु असांजो इशू न आहे, रेप जो इशू सिर्फ़ु असांजो इशू न आहे, पर उहो भली सुधरियल मुल्क केॾा बि हुजनि उन्हनि में बि उहो इशू ऐं चाइल्ड सेक्स जो इशू मौजूदु आहे। उन में हिकिड़ी हॉलीवुड जी अदाकार आहे उहा उथे थी ऐं चवे थी त मीटू उहा जेका उन सां हिरासमेंट थिए थी उनखे अॻियां आणे थी ऐं दुनिया सॼी उन लपेट में अची वञे थी जंहिंमें हर माई मीटू जी मूवमेंट ॻाल्हाए थी ऐं हर औरत चवे थी त असां सां जेका पाकिस्तान जी औरत आहे उहा चवे थी त मूंसां बि हिरासमेंट थी चुकी आहे। पोइ भली उहा काबे जहिड़ी पाक जाइ हुजे मूंसां उते बि हिरासमेंट थी चुकी आहे। हिरासमेंट किथे बि हुजे उहा थी आहे। ईअं ई जेके बि सेलिब्रिटीज़ हुजनि, आम औरत हुजे उन लपेट में अचे थी पर उनजो जेको असरु हुयो उहो घटि हुयो। असां ईअं न चवंदासीं त उहा हिकिड़ी सक्सेसफुल मूवमेंट हुई ऐं शायदि उहा मूवमेंट अञा ताईं हले थी ऐं ॾिसूं हाणे दुनिया जी तारीख़ किथे थी पहुचे। हाणे असां ॻाल्हि कंदासीं त औरत सुवाल किथे आहे। छा यूरोप जी औरत या सुधरियल मुल्कनि जी औरत आज़ादु थी चुकी आहे ऐं असां जहिड़नि पसमानदा मुल्कनि जी औरत ई ग़ुलाम आहे? त सवाल जवाबु आहे न। उतां जी औरत अॼु बि अलाए केतिरियूं बेड़ियूं विड़ी रही आहे जंहिंमें इक्वल पे, फ्री चाइल्ड केयर ऐं उन में खोड़ सारा हिरासमेंट जो इशू तमामु वॾो आहे। उते असां का बि मुंहिंजे ख़्याल में असां रियासत नथा चई सघूं त जेका पेट्रियार्की जे असर खां परे हुजे। दुनिया जी काई बि रियासत हुजे उते औरतूं अॼु बि पंहिंजा हक़ वठी रहियूं आहिनि ऐं उन्हनि हक़नि जी हासिलात लाइ उहे अॼु बि जंग करे रहियूं आहिनि। पोइ थी सघे थो उन्हनि जी सिचुएशन्स असांखां मठि हुजनि, थी सघे थो उन्हनि खे ओतिरियूं जंगियूं न करिणी पवनि जिते असांखे करिणी पवनि थियूं
ऐं उते जी औरत खे बि सेक्चुअल हेरासमेंट हिकिड़ी असांखे स्पेन जी माई मिली हुई त असां जॾहिं उनखे ॿुधायूं पिया त असां हिननि मरहलनि मां गुज़रूं पिया ऐं असांखे हेरासमेंट जो इशू अचे पियो फलाणी शइ जो इशू अचे पियो त उहा चए पई त पोइ स्पेन उनखां मुख़्तलिफ़ न आहे असांखे बि उते जॾहिं बस में चढ़ूं था जॾहिं ऑफिस में वञूं था त उते बि असांखे हेरासमेंट खे फेस करिणो पवे थो त भली नज़रिया मटिया मतिलबु सोच न मटी हुजे असां कानूननि जी हद ताईं मटिया हुजूं पर मज़हब अॼु उहो साॻियो आहे ऐं उहे समाज अञा बि साॻा आहिनि भली उहा हिकिड़ी मराहतूअ सां हासिलु कयूं हुजनि पर असां ईअं नथा चई सघूं त औरत सुवाल मुकमल तौर ते हल थी चुको आहे ऐं हाणे असांखे का बि वेड़ वेहण जी ज़रूरत न आहे अॼु बि यूरोप जी औरत रहे पई मुख़्तलिफ़ शयुनि सां मुख़्तलिफ़ जंगियुनि सां जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त सुधरियल मुल्कनि में चाइल्ड मैरिज जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त अॼु बि USA दुनिया जे उन्हनि टॉप कंट्रीज़ में अचे थो जिते चाइल्ड मैरिज आम आहे अहिड़े नमूने सां पूरी दुनिया में हर 10 मिंटनि में हिकु औरत मरे थी हिकु औरत मरे थी ऐं उनखे मारींदड़ केरु आहे उनजो स्पाउस आहे उनजो इंटीमेट पार्टनर थी सघे थो उनजा घर वारा थी सघनि था अॼु बि दुनिया में हर औरत खे मारे उछलाए वञनि था ऐं केरु उनजे पुछंदड़ न आयो हाणे हिकिड़ी ब्लैक मूवमेंट 2020 में शुरू थी हुई जंहिंमें सॉरी मूंखे नालो अगरि यादि न हुजे जंहिं कारे खे मारियो आहिनि त जंहिंमें हिकिड़ी मूवमेंट हली त ब्लैक लाइव्स मैटर उन खां अॻु में हिकिड़ी औरत हुई जेका चए पई त उन खां अॻु में बि हिकिड़ी माई हुई कारी माई हुई पर उनखे बि मारियो वियो हुयो पर उनजो रिएक्शन एतिरो न आयो हुयो जेतिरो हिन मर्द जो रिएक्शन आयो फ्रॉइड अलाए छा नालो हुयसि मूंखे मुश्किल हुआ उहा औरत चवे थी त छो जो उहा कारी औरत हुई त तंहिं करे उनजी मूवमेंट एॾी न हली ऐं जेको कारो मर्द हुयो बनिस्बत उनजी मूवमेंट खे हिकु वधीक हाईलाइट मिले थो त अहिड़े नमूने सां असां वटि हिकिड़ो क्लास जो इशू आहे हिकिड़ो एथनिसिटी जो इशू आहे असां वटि जेंडर जो इशू आहे त उहे इशू हिक ॿिए सां ओवरलैप थियल आहिनि ऐं हिकिड़ी असां स्ट्रक्चरल हेरार्की में फाथल आहियूं जंहिंमें औरतूं जेके आहिनि से तमामु घणी पुठिते पोज़ीशन ते आहिनि हाणे जेकॾहिं असां चाइल्ड मैरिज हुजे रेप्स हुजनि मैरिटल रेप हुजे ऐं वायोलेंस हुजे जेको कोविड खां पोइ पूरी दुनिया में उनजी शिदत अख़्तियार कई आहे उहो पूरी दुनिया में अॼु बि साॻियो आहे औरतूं मरनि थियूं बाक़ाइदा मरनि थियूं ॿार खाइनि थियूं भली पोइ तव्हांजा सुधरियल मुल्क हुजनि न हुजनि भली उन्हनि जो रेशो असांखां घटि हुजे पर उहा शइ उते अॼु ॾींहं ताईं बि मौजूदु आहे असां हिकु सोच खे ख़तमु न करे सघिया आहियूं एंगल्स जे मुताबिक़ त पेट्रियार्की जॾहिं ख़तमु थींदी प्राइवेट प्रॉपर्टी जो कॉन्सेप्ट ख़तमु थींदो तॾहिं ई असां फिजिकली निज़ाम खां छुटकारो हासिलु करे सघूं था जेसीं ताईं उहो ख़तमु नथो थिए त औरत ते इस्तेहसाल हलंदो रहंदो ऐं असां उनखे जंग कंदा रहंदासीं हाणे असांजा कुझु पंहिंजी सिचुएशन्स ते अचूं था त पाकिस्तान या सिंध में औरत जी छा सूरत हाल आहे त हिते मूंखे थोरी ॾुखियाई पई थी त साउथ एशियन जेके औरतूं आहिनि असां उन्हनि जे बारे में छा कंदा आहियूं सो सभ खां पहिरीं ॻाल्हि त जेके हिते औरतूं आहिनि असां घणो हिकिड़ो जबुर आहे रियासती जबुर आहे मज़हबी जबुर आहे सक़ाफ़ती जबुर आहे उहो असां फेस कयूं थियूं ऐं हिते जेको असांजो जबुर आहे हुन जूं शक्लूं भली ॿी दुनिया खां मट हुजनि मिडिल ईस्ट जी जेका औरत हूंदी उनजी सिचुएशन असां खां मट हूंदी जेका सिंध जी औरत हूंदी थी सघे थो उहा गिलगित बल्तिस्तान जी औरत खां कुझु अलॻि हुजे अहिड़े नमूने सां असांजो हिकिड़ो जागीरदार समाज आहे जागीर असां हिकिड़े फ्यूडल सोसाइटी में रहूं था ऐं असां वटि खोड़ सारा इशूज़ आहिनि औरतुनि जा जेके तव्हांजी ख़ुदि नज़र में हूंदा उनजा सादा सादा मिसाल वठी करे असां सम्झी सघूं था त औरत जी कहिड़ी पोज़ीशन आहे असांजी सिंध में त सभ खां पहिरियां त मां कुझु स्टेटिक्स पेश करणु चाहींदसि त असांजे समाज में औरत जी छा पोज़ीशन आहे ऐं असां उनखे कीअं मतिलबु हल करे सघूं था अच्छा हिते हिकिड़ी मां कुझु स्टेटिक्स कया हुया त पूरी दुनिया में 133 मिलियन छोकिरियूं स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि उन खां अलावा 710 छोकिरियूं जेके आहिनि से हर रोज़ु मरंदियूं आहिनि ऐं अहिड़े नमूने सां 137 औरतूं जेके आहिनि से हर डे पंहिंजे इंटीमेट पार्टनर्स खां पूरी दुनिया में मारी वेंदियूं आहिनि ऐं GDP जेंडर पैरिटी गैप में जेकॾहिं त असां ॾिसंदासीं त 70% औरत जेका आहे असां उहा मर्द खां घटि उजूरो खणे थी असां पूरी दुनिया में ॾिसूं त औरत खे जेको आहे सो घटि उजूरो मिलंदो आहे ऐं जंहिंमें मतिलबु उहा शयूं जंहिंमें औरत नर्चर वारो कमु करे केयर वारो कमु करे असां औरतुनि में उनखे घणो खणंदा आहियूं जीअं नर्सिंग हुजे जीअं टीचिंग हुजे
जीअं अहिड़ा के शयूं हुजनि, अहिड़ा के प्रोफेशन्स हुजनि, असां औरतुनि में उनखे आणींदा आहियूं त जीअं उहे नर्चर ऐं नेचर वारो कमु कनि, जंहिंमें हुननि जी जेका असां लेबर आहे असां घटि ॾेई सघूं। मिसाल जे तौर ते असां सिंध जो ई मिसाल वठूं था त फीमेल कोटा बाक़ी मेल कोटा खां घटि हूंदी आहे। जिते 500 सीटूं मर्दनि जूं हूंदियूं त हर जॉब हर गवर्नमेंट सेक्टर में औरतुनि खे घटि जॉब्स हूंदियूं। छो अहलियत छा असांजी मर्दनि खां घटि हूंदी? न, बिल्कुलु बि न। पर छो जो हिकिड़ी औरत आहे त उनजो हिकिड़ो कोटा सिस्टम पूरे सिंध में, पूरे पाकिस्तान में घटि रखियलु आहे। ईअं ई असां सिंध जी ॻाल्हि कयूं त असां वटि औरत ॾाढी पसमांदा आहे। उन ॻाल्हि खां केर बि शायदि इनकार नथो करे सघे। हिकु त असां वटि जागीरदारी समाज आहे। उन जागीरदारी समाज ॾींहुं ब ॾींहुं जीअं रियासत हिन समाज जागीरदारी समाज खे हथी ॾेई रही आहे, त अहिड़े समाज में औरतुनि जो ॿाहिरि अचणु, औरतुनि जो पढ़णु, औरतुनि जो लिखणु उहो ॾाढो मुश्किल थी पवे थो। औरत न सिर्फ़ु हिकिड़ो रियासती जबर सहे थी, पर उहो घर में बि हिकिड़ो जबर सहे थी, मुख़्तलिफ़ शयुनि में, मुख़्तलिफ़ रूपनि में। असां चवंदासीं त जेका पाकिस्तानी रियासत आहे उहा पेट्रियार्कल ऐं रिलीजियस रियासत आहे, ऐं उहा हिकिड़ी चई सघूं था त हिकिड़ी जागीरदारी रियासत बि आहे। हिते औरतुनि जो इस्तेसाल तमामु घणो आहे ऐं औरतूं जेके आहिनि से मुख़्तलिफ़ जबर खे मुंहुं ॾियनि थियूं। ईअं ई असां जेकॾहिं अचूं त सिंध जे ख़ासि करे स्पेसिफिक मां ॻाल्हाईंदमि त जेका सिंध में औरत आहे उहा मिसाल जे तौर ते असां वटि एजुकेशन जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त एजुकेशन में औरत जो छा रोल आहे? असां में एजुकेशन जो रेशो छोकिरियुनि जो घटि आहे। हींअर बि 58% छोकिरियूं जेके आहिनि से उहे स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। इहे त थियूं उहे छोकिरियूं जेके स्कूल में इनरोल्ड ई न आहिनि। जेके छोकिरियूं स्कूलनि में इनरोल्ड आहिनि एज़ अ टीचर, मां चई सघां थी त उते केॾी हिकिड़ी ग़लति शकल आहे। उहे छोकिरियूं घरनि में वेठियूं आहिनि, किन खे परमिशन न आहे, के छोकिरियूं अची नथियूं सघनि, कंहिंसां कहिड़ा मसइला आहिनि, कंहिंसां कहिड़ा मसइला आहिनि। का छोकिरी चवे थी त मिस मां नथी अची सघां, मुंहिंजी माउ जी तबियत ठीकु न आहे ऐं घर में ख़्यालु करण वारो केरु न आहे, तंहिं करे मां न अची सघंदमि, मां न पढ़ी सघंदमि। त हिकिड़ी हाणे रिपोर्ट थी त पाकिस्तान में जेके 10% अडल्ट्स आहिनि उहे लिटरेसी रेट 10 सालनि जा ॿार उहे लिखण पढ़ण जे क़ाबिल न आहिनि, ऐं उन्हनि में जेको फीमेल रेशो आहे उहो अञा तमामु घणो आहे। ईअं ई असां हेल्थ केयर जी ॻाल्हि कयूं त औरतुनि में जेको आहे सो हेल्थ केयर असां में हर ॾींहुं सभई औरतूं हेल्थ केयर न हुजण जे करे मरनि थियूं। असांजी भेनरूं हुजनि, असांजी दोस्तियूं हुजनि, असांजे आसपास में पाड़े में हिकिड़ी न्यूट्रिशन जी एॾी कमी आहे, डॉक्टरनि जी एॾी कमी आहे जो असां में उहे औरतूं जेके आहिनि से उहे पूरी हेल्थ केयर नथी वठी सघनि। ऐं हिकिड़ी यूनिसेफ जी रिपोर्ट आई हुई त जेका सिंध ऐं बलोचिस्तान जी औरत आहे उहे दुनिया जे बिल्कुलु पसमांदा पयल मुल्क आहिनि। इथोपिया ऐं सूडान जहिड़नि मुल्कनि खां बि असांजी औरत वधीक कमज़ोर आहे। छो जो हिते जेकॾहिं तव्हां थर जो ई मिसाल वठो, थर में केॾी गुरबत आहे, मल न्यूट्रिशन आहे, ॿार उन्हनि में मरनि था पिया। पर उतां जो जेको ॿाहिरि मर्द हूंदो उहो पाण गुज़र सफ़र करे ईंदो, किथां कुझु खाई आयो, किथां कुझु हुनखे काई शइ मिली त खाई आयो। त उन पूरे पीड़ा में, उन पूरी हैरारकी में जेको वधीक सफ़र करे थो उहो ॿारु, ऐं उहा हिकिड़ी औरत ई आहे जेके वधीक सफ़र कनि था। औरत खाइण लाइ काॾे वञे? छा उहा दर दर वेंदी या कंहिं रेड़े तां वञी कुझु खाईंदी? न, काॾे न वेंदी। तंहिं करे सुसाइडल रेशो औरतुनि जो वधीक आहे। ऐं ईअं ई तालीम में बि असांजी औरत ॾाढी पोइते आहे। उनखे जागीरदारी समाज जूं छा घुरिजूं आहिनि उहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे। मुंहिंजे ख़्याल में टाइम गुज़रंदो त वञे मां थोरी पंहिंजी ॻाल्हि खे शॉर्ट कंदी वञा। सो ईअं ई असांजी उहो हेल्थ केयर सिस्टम हुजे, असांजो पसमानदगी में हिकिड़ी औरत हले थी, उहा असांजी एजुकेशन हुजे, सामाजिक औरत ते तव्हां ॾिसी सघो था त असांजो घर हुजे, असांजो प्राइवेट सेक्टर हुजे या असांजो स्पेस प्राइवेट स्पेस हुजे या घर हुजे या असांजो आउटर सरफेस हुजे, औरतुनि में उन्हनि जे न हुजण जी बराबरि आहे। मिसाल जे तौर ते असां घर चवंदा आहियूं त घर औरत जी जॻह आहे। केतिरी जॻह आहे? छा का औरत बिना परमिशन जे काॾे वञी सघे थी? नथी वञी सघे। असांखे जॾहिं घर मीरास में मिलियलु आहे त केतिरियूं औरतूं आहिनि जेके बिना इजाज़त जे काॾे वेंदियूं हूंदियूं। तव्हांजे मुंहिंजे ख़्याल में को बि अहिड़ो घरानो न हूंदो जिते औरत उहा हद पार करे अॻियां वधी वञे। पेट्रियार्की असुल में उनजो सॼो दारो मदार हूंदो आहे ऑनर ते। ऑनर हिकिड़ो औरत जे जिस्म में रखियो वेंदो आहे त जेको आहे सो मुंहिंजो जेतिरो ऑनर सेफ हूंदो, मुंहिंजी जेतिरी इज़त सेफ हूंदी, मां ओतिरो ई मुआशिरे में हिकु बावकार मर्द ॼाणाईंदसि। ईअं ई ऑनर जेकॾहिं उहो का लिमिट क्रॉस करे थो ऐं उहो ऑनर जेकॾहिं ॿाहिरि वञे थो त उन शइ खे मर्द पंहिंजी बेइज़ती सम्झे थो ऐं ख़ुदि जेको हिकिड़ो मुआशिरो आहे उनखे एतिरो मजबूर करे थो त हू पंहिंजी ज़ाल खे, पंहिंजी भेण खे मारे या
कहिड़े न कहिड़े नमूने सां पंहिंजे ऑनर खे रिस्टोर करे। हाणे भली केॾा बि मां नथी चवां त सिंध में सिर्फ़ु ऑनर किलिंग जो मसइलो आहे, पर पूरी मिडिल ईस्ट में असां जेकॾहिं वञूं था आहे, पोइ उहा तुर्की हुजे किथे बि हुजे, तव्हां हाणे ॾिठो हूंदो, मुख़्तलिफ़ केसिस पढ़िया बि हूंदा त उहा ऑनर किलिंग हुजे या फेमिसाइड हुजे, जंहिंमें औरतुनि खे कंहिं इरादे तहत क़तलु कयो वेंदो आहे, उहा ॾाढी वधियल आहे। पाकिस्तान में वायलेंस 90% औरतूं पाकिस्तान में वायलेंस खे फेस करे चुकियूं आहिनि। त बीइंग अ सोशलिस्ट फेमिनिस्ट असां ईअं न आहियूं चवंदा त जेको आहे सो कानून तब्दीली करण सां शयूं तब्दील थी वेंदियूं, पर असांजो इहो ख़्यालु हूंदो आहे त जेसीं ताईं स्ट्रक्चर तब्दील नथो थिए, जेसीं ताईं उहो बुनियादु तब्दील नथो थिए, तेसीं ताईं असां 4 मराहतूं कानूनी तौर ते वठी करे हिकु मोतबर समाज खे पैदा नथा करे सघूं। हींअर बि जेंडर वायलेंस हिकिड़ो कानून में ॼाणायल आहे, पर उन ते केतिरो अमल थिए थो उहा तव्हांखे असांखे ख़बर आहे। कोविड खां पोइ जेका चाइल्ड मैरिज वधी आहे सिंध में, उन जी हिकिड़ी यूनिसेफ जी रिपोर्ट आहे त चाइल्ड मैरिज ख़ासि करे सिंध में ॾाढी वधी आहे, छो जो माण्हुनि खे जेको आहे सो खाइण पीअण लाइ कुझु न आहे, उनजो अलाह ताला हलियो वियो त उहे छोकिरियुनि खे खपाए पंहिंजो गुज़र सफ़र कनि था त जीअं उन्हनि ते हिकिड़ो इकोनॉमिक बर्डन घटि थिए। ईअं ई चाइल्ड मैरिज जो रेशो वधियो आहे, असां वटि वायलेंस जो रेशो वधियो आहे, ऐं औरत जेका आहे सा जीअं गुरबत वधे थी, जीअं महांगाई वधे थी, त उनजो सभ खां वधीक जेको असरु पवे थो उहा औरत ते ई आहे। घर हिकिड़ो सिस्टम आहे, हिकिड़ो इंस्टीट्यूशन आहे, ऐं उन में जेका पसमानगी जी ज़िंदगी गुज़ारे थी हिकिड़ी औरत आहे। ईअं ई असां जेकॾहिं ॾिसूं त सियासत में, हाणे ॻाल्हि अचे थी सियासत में, त सियासत में औरतुनि जी केतिरी रिप्रेज़ेंटेशन हुजणु खपे, उहा त तव्हांखे असांखे ख़बर आहे त सियासत में औरत जो छा हाल आहे ऐं उन सां कहिड़ियूं आइडियोलॉजीज़ कनेक्टेड आहिनि। औरत सवाल ते जेकॾहिं असां ॻाल्हाईंदासीं, औरतुनि जी सियासत ते ॻाल्हाईंदासीं, त सभ खां पहिरियां जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर जी औरतुनि खे नथा कढी सघो त असां ॿाहिरीं औरत खां छा था एक्सपेक्ट करे सघूं। ऐं हिते हिकिड़े आज़ाद काज़ी जी ॻाल्हि हुई, मां पढ़ी त उन जी ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻी त औरतुनि में अहसासु ऐं शऊर किथां ईंदो, जॾहिं उन अहसासु ऐं शऊर ते ई पाबंदी लॻल हुजनि। किथां ईंदो उहो अहसासु, जॾहिं असां हिकिड़े आइडियोलॉजिकल सिस्टम में रहूं था, जॾहिं असां हिकिड़ो अहिड़े सिस्टम में रहूं था जिते न ई सिर्फ़ु असां कंक्रीट वे में हिकिड़ियूं शयूं भोॻियूं था, पर असां साइकोलॉजिकल तौर ते बि उहे शयूं फेस कयूं था। हिकिड़ी औरत आहे, मां ख़ुदि हिकिड़ी औरत आहियां, हितां क्रॉस कंदी हूंदसि, पंहिंजे घर खां निकिरंदी हूंदसि, 100 वहम 100 ॻाल्हियूं जेको आहे सो पंहिंजे अंदरि में खणी निकिरंदी हूंदसि त किथे कीअं नथी वञे, को माण्हू मूंखे जज न करे। कैरेक्टर एसिसिनेशन असां वटि ॾाढी सवली आहे, औरतुनि ते तोहमत लॻाइणु, औरतुनि जो मतिलबु उहा ॾाढी आसान आहे। ऐं अहिड़े नमूने सां जेको औरतुनि जो असां वटि हिकिड़ो निकिरनि थियूं, जॉब कनि थियूं, त ईअं असां नथा चई सघूं त औरतुनि खे आज़ादी मिली वई, पर मां चवंदसि त उहो इकोनॉमिक बर्डन औरत ते अञा वधियो आहे। हिकु औरत हिकु मर्द खां 6 कलाक वधीक कमु कंदी आहे, राति जो आख़िर में सुम्हंदड़ हिकु औरत हूंदी आहे, ऐं उन 6 कलाक कमु कंदड़ ऐं सुबुह जो साजर उथंदड़ बि हिकिड़ी औरत हूंदी आहे। पर जॾहिं उहा इकोनॉमिक बर्डन पाण ते करे थी, हिकिड़ी कैपिटलिस्ट सोसाइटी जी तरफ़ असां वधूं था, औरत खे ॿाहिरि निकिरणो पवे थो कंहिं मजबूरी त हाणे उन ते हिकिड़ो इकोनॉमिक बर्डन वधे थो, उहा घर जो ॿाहिरियां कमकार करे अचे थी, पर घर में उन खां जेंडर रोल्स वारो जेको कमु आहे उहो ई एक्सपेक्ट कयो वञे थो। असांजूं जेके औरतूं आहिनि, हाणे जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त जेको मर्द हूंदो आहे, जेंडर रोल्स में असांखे हिकिड़ो फिक्स कयो वेंदो आहे। मर्द रेशनल आहे, मर्द ऐं औरत जेका आहे इमोशनल आहे। मर्द ऑब्जेक्टिव आहे, औरत सब्जेक्टिव आहे। मर्द जेको आहे सो ॾाढो आहे, उहो रेशनल आहे, उहो अथॉरिटेटिव आहे, ऐं औरत जेका आहे हिकिड़ी सबमिसिव आहे। असां भली केॾा बि अथॉरिटेटिव थी वञूं, ऐं सिमोन जे मुताबिक़ त उहा फ्रेडरिक एंगल्स जी थ्योरी खे रिजेक्ट करे थी, ऐं एक्सिस्टेंशियल फिलोसोफर हुई, सार्टर जी वाइफ हुई, त उन्हनि जो उन ॿिन्हिनि ते कमु घणो आहे, ऐं उहा चवे थी त मर्द पंहिंजी हाकिमियत औरत ते क़ाइमु करणु चाहींदो आहे, छो जो उनजी एक्सर्शन सां ई हुनखे हिकिड़ो पंहिंजे वेलबींग या पंहिंजे हुजण जो अहसासु थींदो आहे। मतिलबु त हू औरत खे जेको आहे सो अधर करे ॾिसंदो आहे।